27वीं तरमीम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा टुकड़ा टुकड़ा करे छॾिया आहिनि। 27वीं तरमीम अदलिया खे हुकूमत जे मातिहत करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जे ॿिनि सीनियर जजिस इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं। सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जस्टिस मंसूर अली शाह इस्तीफ़ा ॾिनी। सीनियर जस्टिस अतर मिनल्ला बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। जस्टिस मंसूर अली शाह 13 सफ़नि ते बदल इस्तीफ़ा सदर खे मोकिले छॾी। जस्टिस मंसूर अली शाह इस्तीफ़ा में मौक़िफ़ अख़्तियार कयो त 27वीं तरमीम पाकिस्तान ते हमिलो आहे। सुप्रीम कोर्ट ते कारी ज़रब लॻाई वई। क़ौमी असेंबली 27वीं आईनी तरमीम बाद आर्मी एक्ट 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। आर्मी चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस तो नओं नोटिफिकेशन जारी थींदो। तजवीज़ कयल आर्मी एक्ट मूजिब नए नोटिफिकेशन बाद आर्मी चीफ जो मुदो ॿीहर शुरू थींदो। चीफ ऑफ डिफेंस पाक फ़ौज जे समूरनि शोबनि खे रीस्ट्रक्चरिंग ऐं ज़िम कंदो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जी मुक़ररी वज़ीर आज़म कंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जो उहिदो मुक़ररी खां 5 सालनि ताईं हूंदो। सदर आसिम ज़रदारी 27वीं तरमीम बिल ते सही करे छॾी। सदर जी सही बाद 27वीं तरमीम आइन जो हिसो बणिजी वई। ॿिन्ही ऐवान 27वीं तरमीम 2/3 जे अक्सर सां मंज़ूरी ॾिनी हुई। चीफ जस्टिस याया अफरीदी फुल कोर्ट इजलास सॾाए वरितो। ज़रियत मौजूद सुभाणे सॾायल फुल कोर्ट इजलास में 27वीं तरमीम ते गौर कयो वेंदो। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अतर मिनल्ला 27वीं तरमीम वारे मामले ते चीफ जस्टिस खे धारदार ख़त लिखिया हुआ। सेनेट 27वीं तरमीमी बिल में नयनि तरमीमुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। 4 तरमीमूं हज़फ़ ऐं 4 नयूं तरमीमूं शामिल। ऐवान में तरमीमुनि जी हिमायत में 64 ऐं मुख़ालफ़त में 4 वोट पिया। अपोज़िशन जो ऐवान में डेस्कूं बजाए एहतजाज। स्पीकर जी डाइस आॾो धरणो। 27वीं तरमीमी बिल में तरमीमुनि जी शिकवार मंज़ूरी वरिती वई। पीटीआई सेनेटर सैफुल्ला बुरो ऐं जेयूआई सेनेटर अहमद ख़ान बि तरमीमुनि जी हिमायत में वोट ॾिनो। अपोज़िशन मेंबरनि वोटिंग में हिसो न वरितो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त का अदालत आर्टिकल 6 तहत कंहिं मार्शला या गैर आइनी क़दम जी तौसीअ न करे सघंदी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो उहिदो बरक़रार रहंदो। चीफ जस्टिस ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जो हलफ़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खणाईंदो। सदर खां हलफ़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वठंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त 27वीं तरमीम खे मुकमल रूल्स एंड रेगुलेशन सां मंज़ूर कयो वियो। पीटीआई दौर में गैर आइनी तरीक़े सां असेंबली तोड़ी वई। तहरीक इंसाफ़ विसारे विझी त कीअं तकड़ में असेंबली तोड़ी वई। उहो 18 तरमीम जो हिसो हो। 18 तरमीम हिकु सुठो क़दम हो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो त क़ौमी असेंबली बिल जी तरमीमुनि सां गॾु मंज़ूरी ॾेई चुकी आहे। नयनि 4 शिकुनि ऐं तरमीम थियल शिकुनि जी मंज़ूरी जे लाइ आइन जी शिक सूरत-ए तहत बिल वापसि सेनेट खे मोकिलियो वियो। पीटीआई सेनेटर सैफुल्ला बुरो जी सेनेट मेंबरशिप बरक़रार। वफ़ाक़ी वज़ीर चयो त आइन तहत पार्टी पॉलिसी जी भञकिड़ी जी सूरत में को मेंबर पाण ई नाइल नथो थिए। पार्टी पहिरियां उन मेंबर खे घुराए खेसि ॿुधण जो मौक़ो ॾींदी आहे। पोइ का पार्टी पंहिंजे मेंबर ख़िलाफ़ लिखत में इलेक्शन कमीशन खे रेफरेंस सुम्हारींदी। ऐवान में इस्तीफ़ा ॾियण जे ऐलान सां बि पार्लियामेंट मेंबर मुस्ताफ़ी नाहे थींदो। उन लाइ मेंबर लिखत में इस्तीफ़ा सेनेट चेयरमैन या स्पीकर खे पेश कंदो। सेनेटर सैफुल्ला बुरो ते आइन जी शिक A63 लागू नथी थिए। सेनेट चेयरमैन चयो त खेसि अञा ताईं सेनेटर सैफुल्ला बुरो तरफ़ां लिखत तौरु का बि इस्तीफ़ा नाहे मिली। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास 8 दिसंबर ते तलब करे वरितो। पाकिस्तान खे $1 अरब करोड़ जी किस्त मिलण जो इम्कान। आलमी मालियाती फंड एग्जीक्यूटिव बोर्ड इजलास जो शेड्यूल जारी करे छॾियो। पाकिस्तान खे
EFF कर्ज प्रोग्राम तहत $1 अरब मिलंदा। क्लाइमेट फाइनेंसिंग की मद में $20 करोड़ जारी किया वेंदा। मुआहदे तहत $1 अरब $20 करोड़ की रक़म 9 दिसंबर ताईं पाकिस्तान के अकाउंट में मुंतकिल थियण जो इम्कान। इस्लामाबाद धमाके के मुख्य जवाबदारनि ताईं पहुची विया आहियूं। इस्लामाबाद में आपघाती धमाको कंदड़ वाना में हमलो कंदड़ जवाबदारनि जो तालुक अफगानिस्तान सां आहे। घरू वज़ीर जी सैनेट जे ऐवान खे आगाही। संदसि चवणु आहे त अफगानिस्तान मां माण्हू हिते अची हमला करे रहिया आहिनि। गैर क़ानूनी तरसिल अफगान मुहाजिरनि खे कढणो आहे। श्रीलंकन टीम जी सीरीज़ अध में छॾण ते साड़नि ॻाल्हि कोन थी। संदनि ख़दशा ख़तमु कया। समूरियूं मैचूं रावलपिंडी में खेॾियूं वेंदियूं। कैडेट कॉलेज वाना ते हमलो कंदड़ समूरा दहशतगर्द अफगान शहरी हुआ। सिक्योरिटी ज़रिए जो चवण आहे त हमले जी रिथाबंदी अफगानिस्तान में थी ऐं उनखे मुकमल करण जो क़तई हुकुम ख़ारजी नूर वली मसूद ॾिनो। हमले जी रिथाबंदी ख़ारजी ज़ाहिर कई। दहशतगर्द समूरी कार्रवाई दौरान अफगानिस्तान में मिलंदड़ हिदायतुनि ते अमल कंदा रहिया। ख़ारजी नूर वली मसूद जे हुकुम ते हमले जी ज़िम्मेवारी जैश उल हिंद जे नाले सां तंज़ीम क़बूल कई।